बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिना व मौलाना अबुल क़ासिम मुहम्मद व आलिहि तय्यबीनल ताहिरीनल मासूमीन अम्मा बअदु फ़क़द क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हलाल मुहम्मदुन हलालुन इल्ला यौमिल क़ियामति व हराम मुहम्मदुन हरामुन इल्ला यौमिल क़ियामति। नाज़रीन मोहतरम अस्सलामु अलैकुम या अली मुदत। जीअं त असांजो मौज़ूअ गुफ़्तगू हली रहियो हुयो त व्याज जा कहिड़ा नुक़सानात आहिनि रवायात ऐं अहदीस जी रोशनी में, ऐं ख़ुदावंद मुतआल इन व्याज जे बारे में ख़ुदावंद मुतआल जो छा हुकुम आहे। जीअं त मूं अॼु 6हीं क़िस्त में तव्हांजे साम्हूं पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पढ़ण जो शरफ़ हासिलु कयो, जंहिंखे बाज़ आइमा ताहिरीन अलैहिस्सलातु वस्सलाम बि नक़ल कयो आहे। पाक रसूल जन फरमाइनि था त हर उहा शइ जंहिंखे मोहम्मद हलाल कयो आहे उहा ता क़यामत ताईं हलाल आहे, ऐं उहा शइ जंहिंखे पाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हराम कयो आहे उहा ता क़यामत ताईं हराम आहे। नाज़रीन मोहतरम इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम रवायत कनि था, मौला जन फरमाइनि था अगरि माशिरे में ॾिठो वञे त उहे माण्हू जेके हलाल शइ खे हराम सम्झनि था ऐं हराम शइ खे हलाल सम्झनि था त अहले ईमान वारे माण्हुनि ते लाज़िम आहे त उन्हनि जे लाइ आवाज़ बुलंद कनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कनि, एतिरो आवाज़ बुलंद कनि या त उहो ज़ालिम शख़्स सही व्याजी शख़्स सही रस्ते ते अची वञे या त उहो मोमिन शख़्स जो छा थी वञे मौत वाक़े थी वञे। जीअं त पहिरियुनि क़िस्तुनि में बि असां तव्हांखे ॿुधाए हलियासीं त व्याज हिकु हराम शइ आहे क़ुर जे एतबार सां, अहदीस जे एतबार सां, आइमा ताहिरीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे अक़वालनि जे एतबार सां, ऐं तमामु शिया ऐं सुन्नी उलमा मुतफ़िक़ आहिनि इन शइ ते त व्याज हिकु हराम शइ आहे, व्याज हिकु लानत शइ आहे। नाज़रीन मोहतरम इमाम अमीर अबू ज़र गफ़ारी अलैहिस्सलाम हज़रत अबू ज़र गफ़ारी रहमतुल्लाह अलैह नक़ल कनि था रवायत त मौला कायनात अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आउं वेठो हुयुसि त अचानक हिकु शख़्स आयो ऐं चई या अली मुंहिंजे पाड़े में हिकिड़ो शख़्स रहे थो जेको ग़रीबनि जी मदद करे थो, जेके बुखिया आहिनि उन्हनि खे मानी खाराए थो ऐं जेके परेशान आहिनि उन्हनि जूं परेशानियूं ख़तमु करे थो, लेकिन मौला उन में हिकिड़ी ग़लती आहे। मौला जिन फरमाइनि था उहा कहिड़ी? मौला जिन फरमाइनि था मौला खे फरमाए थो मौला उहो व्याज वठे थो। त मौला जिन फरमाइनि था ए शख़्स मूं अली जो ही कौल हुनखे वञी ॿुधा त मौला जिन फरमाइनि था त तो ते लाज़िम आहे त अगरि तूं चाहीं थो जेको तूं ग़रीबनि ते मिसकीननि ते ख़र्च करीं थो, अगरि इहो तुंहिंजो ख़र्च ख़ुदावंद आलम पंहिंजी बारगाह में क़बूल करे त तूं व्याज वठणु छॾे ॾे। अगरि तूं व्याज वठंदे ख़ुदावंद आलम जेको बि तूं ग़रीबनि ते ख़र्च करीं थो, मसलन कंहिंजी परेशानी ख़तमु करीं थो, कंहिं बुखे खे मानी खाराईं थो, कंहिं परेशान हाल जी परेशानी ख़तमु करीं थो, त ख़ुदावंद मुतआल इहे सभु तुंहिंजो क़बूल कंदो। अगरि तूं व्याज वठंदो रहंदे ऐं नालो छा आहे तव्हां व्याज वठंदा रहंदो ऐं नालो छा ग़रीबनि जी मदद कंदा रहंदो त तव्हां ख़ुदावंद मुतआल तव्हांजो इहो अमल क़बूल कोन कंदो। ऐं हिकु ॿी रवायत में मिले थो त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त 5 शख़्स जन्नत जी ख़ुशबू बि न सूंघे सघंदा। मौला जिन फरमाइनि था उन्हनि मां हिकु शख़्स बिदती आहे। मौला फरमाइनि था बिदती मां मुराद उहो जेको हलाल खे हराम सम्झे, हराम खे हलाल सम्झे, यानी उहो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करे रहियो आहे। यानी जेका शइ पाक मोहम्मद हलाल कई आहे ही उनखे हराम थो करे ऐं जेका शइ पाक मोहम्मद हराम कई आहे ही उनखे हलाल थो करे। त नाज़रीन मोहतरम हीअ अॼु असांजी 6हीं नशिस्त हिते पहुती, वधीक इंशाअल्लाह तफ़सीलात में तव्हांजी साम्हूं हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।